मुंहिंजो नालो रौनक छाबरिया आहे। मां 7 साल जो आहियां। मां स्वामी विवेकानंद स्कूल में 2 दर्जे में पढ़ंदो आहियां। अॼु मां तव्हांखे हिकु हाथी ऐं कीली जी कहाणी ॿुधाइण वारो आहियां। ये हिकु पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथी जो पेर कीली मथां अची वियो। भॻवान जेको त कीली तमामु नंढे खॾे में हुजण करे बची वई। कीली हाथी खे ॾाढो फाड़े बुआ मरिया। हेॾो सारो थियो ॾिसी नथो लहे जेके मां मरी पवां त मुंहिंजे प्यार भोजन खे केरु संभालिया। त हाथी कावल खेसि चयो आई त तिर जे थी हली आई मूंखे सेखारण। त हाथी पंहिंजे सुख कीली खे अहिड़ी त फुक ॾिनी जो कीली वीचारी हवा में उॾामंदी हाथी जे कन में पइजी वई। कीली हाथी जे कन में चक पातो जो हेॾो सारो हाथी दर्द में चट पाड़ण लॻो हेठि निटियूं पाइण लॻो। त कीली हाथी जे कन मां ॿाहिरि निकिली ऐं धमकी ॾियण चई ॾिठो तमाशो मूं जेतिरी तेरे पर्वत खे केरु लटा छॾो। ख़बरदार अॻिते संभाले हलिजे हिन दफ़े तोखे छॾे थी ॾियां। त वॾा गड़गड़ंदे हुन ॾींहं खां पोइ हाथी खे कीली खां एतिरो धन पुॼींदो आहे जो ॾींहुं राति पंहिंजे हेॾा होॾा हिलाए लुलींदो आहे डपु लॻंदो आहे। त वरी मथां कीली हाथी जे कन में पइजी वञे ॿारो कंहिंखे बि वॾाई न करणु खपे। धन्यवाद।